कोयल करे। हू परे आ परे आ परे आ परे। आस निरास जी हिकिड़ी हद वटां ज़िंदगीअ जे टारड़ियुनि ते वेठल कवेलियन के जियापे जो संदेश दींदे शेख अयाज़ चए थो, वञो कवेलियो वञो, वञी पिरीअ खे चओ, अञा पयो जियां, अञा पयो जियां। वञो कवेलियो वञो, वञी पिरीअ खे चओ, अञा पयो जियां, पयो जियां। वञो कवेलियो वञो, वञी पिरीअ खे चओ, वञो कवेलियो वञो, वञी पिरीअ खे चओ, अञा पयो जियां,